अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मेरे लेखक ऐं कुंपर सगवान नवाज़ खान ज़ौर जो लिखियल लेख जंहिंजो उनवान आहे बदअमनी गैर मुस्तहकम समाज ऐं बालादस्तनि जी दुनिया। दुनिया जो अमन उन्ही दाव ते लॻियल रहियो आहे। हुकुमरानी ऐं बालादस्ती में एॾो चस्को ऐं लज़त आहे जो हिकु भेरो उन्हनि घटियुनि मां घुमण खां पोइ केर बि मंझाइनि हथ कढणु न चाहींदो आहे। रुॻो इहो ई न त को सिर्फ़ु आमिर गासिब ऐं अवाम दुश्मन हुकुमरान अहिड़नि रुझाननि जे वर चढ़ियल हूंदा आहिनि। ख़ुदि केतिरनि ई अवाम दोस्त ऐं इंसानी सां प्यार कंदड़ हुकुमराननि में पिणु इन क़िस्म जा रुझान ॾिठा विया आहिनि। फ़र्क़ु हीअ आहे त अवाम दोस्त हुकुमरान तबाही पैदा न कंदा आहिनि ऐं आख़िरियुनि घड़ियुनि में चाहींदे न चाहींदे बि आसानी सां या अवाम जो रत वहाइण बग़ैर इक़्तिदार खां अलॻि थी वेंदा आहिनि। उन जे बरअक्स आमिर ऐं अवाम दुश्मन हुकुमरान हर हालत में इक़्तिदार में रहणु घुरंदा आहिनि। उहे हर सूरत हर क़ीमत ते इक़्तिदार खे चिंबड़िया पिया हूंदा आहिनि ऐं मुंहुं माराए बिना इक़्तिदार जो मंजो न छॾींदा आहिनि। सर्द जंग वारे ज़माने में जंहिंखे टीं दुनिया चइबो हो, हीअ उन सॼी टीं दुनिया जो आलमियो हो। जेतोणीकि हिन दौर में दुनियादर उन ॾस में काफ़ी बहितरियूं रूनमा थियूं आहिनि, पर उन हूंदे बि पुठिते पियल मुल्कनि जी सूरतहाल अञा तोणी इलाही सारियुनि ख़राबियुनि में जकड़ियल आहे। पाण जहिड़नि ख़ितनि सां त सफ़ा ख़राबु सूरतहाल आहे। कंहिं इलाइक़ा मुल्क ऐं क़ौमूं लुॾी लमी ॻुड़ी गमी आख़िरकार वञी बहितरीन ऐं चङाइनि जे रस्ते ते चढ़ियूं, पर हिते तब्दीली जी गाॾी जो पेर पेरां ढॻो गाॾाड़ ते चढ़ी वरी वञो दूधड़ में अहिड़ो पेर हणे जो ॿीहर वरी पेचरे ते चढ़णु या नसीब बणिजो वञे। नतीजे में हालतुनि में को ख़ातिर ख़्वाह फेरो नथो अचे। हिते हर शइ इंतिशार जे वर चढ़ियल आहे, बल्कि ग़ैर महसूस हथरादू तरीक़े सां इंतिशार जे वर चाढ़ी वई आहे, जंहिंजे नतीजे में बुख ऐं बदअमनी जो राकास हर पासे राड़ा विझंदो वते। हीउ मञियल तजुर्बो आहे त जिते इंतिशार हूंदो उते सियासी इस्तेहकाम न हूंदो ऐं जिते सियासी इस्तेहकाम न हूंदो उते ख़ुशहाली न हूंदी। अवाम जी ख़ुशहाली सियासी इस्तेहकाम देर पा अमन अमान मां फुटी निकिरंदी आहे। उन जे उबतड़ हिते अवाम खे अमन अमान सुख देर पा ऐं सची पची जमहूरियत सियासी इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली ॾियण बदिरां बुख बदअमनी ॾोहनि क़बीलाई झेड़नि झटनि अॻवान धाड़नि मारा मारी ऐं नाइंसाफ़ी जे हवाले कयो वियो आहे, जंहिंजे नतीजे में हिन समाज जी का बि कल सिधी नथी थिए। अज़ीम रूसी इनकलाबी अॻवान व्लादिमीर लेनिन खे निटहम्सन जो किताब बुख ॾाढो वणंदो हो। हिकु भेरे हुन उन नावल जी वाखाण संस ज़ाल नादिज़दा सां वेठे कई। माए खे उहो किताबु शायदि कोन थे वणियो या वरी वाखाण मां विरची पई हुई, सो कक थी मुड़ुस खे चयाईं, निट हेम्सन किताब त ॿिया बि सुठा लिखिया आहिनि, पर आख़िर तोखे उहो ई किताबु एतिरो घणो छो थो वणे? शायदि इन जो सबबु इहो ई हुजे त हू बुख खे इनकलाब जे मुहरक तौरु ॾिसंदो हो। उन करे हिकु भेरे लिखियाईं, बुख इनकलाब खे जनमु ॾींदो आहे, पर हिते सूरतहाल संस चवणी जे बरअक्स ॿियो मंज़रनामो जोड़ियो आहे। हिते बुख ऐं बदहाली कंहिं इनकलाब ॾांहुं क़दम वधाइण बजाए वधीक तनज़ली तबाही इंतिशार समाजी तजरीद ऐं लातालुकी खे जनमु ॾिनो आहे, जंहिंसां माण्हू वधीक अबतरियुनि जे वर चढ़ी विया आहिनि। उन बुख बदहाली ऐं बदअमनी खे हुकुमरान संदनि इक़्तिदार खे तूल ॾियण लाइ इस्तेमालु पिणु कयो आहे। जीअं दुनिया में विरहाइण ऐं विढ़ाइण खे राज करण जे हरबे तौरु इस्तेमालु कयो वियो आहे, तीअं बुख ऐं बदअमनी खे बि इनकलाब जे ख़िलाफ़ु हिकु हरबे तौरु बरक़रार रखियो वियो आहे। पाकिस्तान जूं बालादस्त क़ुवतूं जंहिं अंदाज़ सां मनसूबेबंदियूं कंदियूं रहियूं आहिनि, उन्हनि खे ॾिसी अंग्रेज़ साम्राज्यत यादि अचो वञे थी। अंग्रेज़नि बरतानिया में त जदीद सनती निज़ाम अॾियो, पर इंडिया समेत पंहिंजनि सभिनी बेठकियतनि में ज़ालिम जागीरदारी ऐं क़बीलाइत मढ़ियाऊं। विरहाङे खां पोइ बिल्कुलु उन नमूने पंजाब खे त सनती दौर में दाख़िल कयो वियो, पर सिंध मथां जागीरदारी ऐं क़बीलाइत मढ़ी वई आहे। सिंध में मौजूदु सनतनि खे बदअमनी समेत मुख़्तलिफ़ बहाननि सां बंदि करे उनखे टपड़ विढ़ाया विया। बाद में उन्हनि खे पंजाब मुंतक़िल कयो वियो। पंजाब में जदीद सनतकारी खे सरकारी सरपरस्ती ॾेई हथी वठराई वई, पर सिंध में साज़िशूं करे सनतूं ऐं कारखाना बंदि कया विया।
सिंध जी राजधानी कराची जूं सनतूं सिर्फ़ु उन करे बची सघियूं जो कराची खे पंहिंजो सामुंडी बंदर हो ऐं वॾे शहर हुजण करे उन में उहा सलाहियत मौजूदु हुई जेका कंहिं बि सनत ऐं कारखाने लाइ करंगे जी हॾी जी हैसियत रखंदी आहे। कराची खां सवाइ पाकिस्तान में ॿिया 7 वॾा सनती शहर आहिनि। फैसलाबाद, लाहौर, गुजरांवाला, सियालकोट, मुल्तान, गुजरात ऐं शेखुपुरा, जेके सभ जा सभ पंजाब में आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान ते सनतकारी जे सिज जूं अञा त शाखूं ई न उभरियूं आहिनि। तारीख़ी तजुर्बो ॿुधाए थो त बालादस्त अंग्रेज़ हुजनि या पंजाबी या अञा के ॿिया महकूम क़ौमनि उन्हनि जे सनतनि, पैदावारी ज़रियनि, अमन अमान ऐं सियासी इस्तेहकाम खे तबाह कनि था। हिन ममरकत जूं बेठकेती पॉलिसियूं अंग्रेज़ साम्राज्य जूं बदतरीन तसलसल आहिनि। बुख ऐं बदअमनी खां अॻिते ॿियो पासो हीअ आहे त पंजाब में समाजी, ज़राई ऐं मुआशी सुधारा आंदा विया, पर सिंध खे मुदे ख़ारिज, जागीरदारी ऐं बदतरीन क़बीलाए जे वर चाढ़ियो वियो, जंहिं अमल सिंधी क़ौमी सियासी सग खे रोकियो, मुआशी ओसर खे वॾे पैमाने ते धकु हयो, क़बीलाई झेड़ा पैदा कया ऐं ॾोहनि में वाध आंदी। नतीजे में सिंधी समाज तबाही जे ख़तरनाक किनारे ते वञी बीठो आहे। बेठकियत, जागीरदारी ऐं क़बीलायत जे गठजोड़ सां जिते सिंध जी सॼी अवाम लोड़े रही आहे, उते उनजो सभ खां भयानक शिकार सिंधी औरत आहे। रुॻी पसमांदगी जो सुवालु न आहे, हिते टके जी ॻाल्हि ते लखनि जी औरत क़तल थी वञे थी, जॾहिं त हिकु औरत खे क़तल करणु पूरी काइनात खे क़तल करण जे बराबरि आहे। औरत जो क़तल अपार ज़िंदगी जो क़तल आहे। जे कानून मुंहिंजे हथ वस हुजे त मुंहिंजे कानून में ॿे हर ॾोह लाइ माफ़ी आहे। अलबत्त औरत जे क़तल लाइ माफ़ी न आहे, पर हिते कंहिं मामले में सभ खां सवलाई सां कानून जी गिरफ़्त में आजो थी सघे थो त उहो कंहिं औरत जो खून आहे। औरत जो क़तल हिते सभु शइ खां सस्तो सवलो आहे। न दाद न फ़रियाद, औरत लाइ इंसाफ़ किथे बि कोन्हे। जनरल ज़िया जे ॾींहंनि में हिकु ख़ासि तरीक़ेकार सां सिंध जे समाजी मुआशी ओसर खे रोकण जी रिथाबंदी कई वई, जंहिं मूजिबि शहरनि खे दहशतगर्दी जे ॾहकाव ऐं ॿाहिराड़ियुनि खे धाड़ियल गर्दी जे गर्दाबनि ऐं गोलियुनि जे दधकनि ज़रिए धकियो वियो। हर पासे वॾो वयल ऐं वॾी वावेला हुई। माण्हुनि जूं निंडूं हराम हुयूं ऐं सुख फिटल हुआ। सॼो मुआशिरो ख़ौफ़, भउ ऐं दबाव जी मुठ में भिकोड़ियल हो। वरी जॾहिं हुननि पंहिंजे मुफ़ादनि जो सुवालु पैदा थियो त दहशतगर्दनि ऐं धाड़ियलनि ख़िलाफ़ु क़दम खणी उनखे महदूद कयो वियो। आम ॻाल्हि हीअ आहे त बदअमनी खे ख़तमु नथो कयो वञे। अलबत्त जॾहिं उहे टोला ज़ाब्ते गिरफ़्त ऐं हथनि मां निकिरण जी कनि था, तॾहिं उन्हनि खे रुॻो दाइरे में आणण लाइ मथां ई ॾंडो वसायो वञे थो। हींअर जॾहिं कचे जे ज़मीननि जी पैदावारी अहमियत वधी वई आहे, तॾहिं तालिबाननि वांगुरु धाड़ियलनि खे बि गुड धाड़ियल ऐं बेड धाड़ियल जे कैटेगरियुनि में विरहायो वियो आहे। धाड़ियलनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जे नाले में मुख़्तलिफ़ टोला ऐं क़बीला हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि। दरिया मां पाणी लही वियो आहे, पर उत्तर सिंध जो कचो रत में ॿुॾी वियो आहे। बेठकेती गठजोड़ माण्हुनि लाइ तबाहियुनि जा सामान पैदा कया आहिनि। उत्तर सिंध बदअमनी, वॾा शहर दहशत पसंदी ऐं लाड़ वारनि इलाइक़नि खे मंशा जे हवाले कयो वियो आहे। 19वीं सदी में ओलहंदड़ साम्राजी क़ुवतनि चीन ते आफ़ीम जो कारोबार मढ़े बेहिसाब मुनाफ़ो कमायो हो। जॾहिं चीनी बादशाह नशे वारनि शयुनि जे वापार खे रोकण जी कोशिशि कई, तॾहिं खेसि टकराव जे साम्हूं थियणो पियो। आफ़ीम जे कारोबार खे जारी रखण लाइ बरतानियाई साम्राज्य 2 जंगियूं विढ़ियूं, जिन खे चीनी तारीख़ में आफ़ीम वारनि जंगियुनि जे नाले सां यादि कयो वञे थो। जंग जे नतीजे में चीन खे नानकिंग मुआहिदे ते सहियूं करणियूं पियूं, जंहिं तहत चीन खे हांग कांग तां हथ खणणो पियो ऐं चीन पंहिंजनि बदिरनि खे परॾेही वापार लाइ खोले छॾियो। बरतानिया सां गॾु फ्रांस बि जंग में शामिल हो। जंग जे नतीजे में चीन खे वधीक सख़्तु मुआहिदा करणा पिया, जिन सां परॾेहनि खे चीन में वॾियूं मरायतूं मिली वियूं। आफ़ीम वारनि जंगियुनि चीन जी ख़ुदि मुख़्तियार हैसियत कमज़ोर कई ऐं उते ओलह जे असर खे वधायो। उन हूंदे बि आफ़ीम चीन ख़िलाफ़ ओलह जो मुआशी हथियार हो। जॾहिं त मनशात खे बालदस्त क़ुवतनि पारां सिंध ख़िलाफ़ सियासी हथियार तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। मजमूई तौरु उहो बेठकेती पॉलिसियुनि जो तसलसल आहे। हुक्मरान क़ुवतूं, जागीरदाराणो, सरदाराणो ऐं इंतिज़ामी गठजोड़ उन सॼे ॼार पुठियां फुर्त बीठो आहे। हिकिड़े इनकलाबी उस्ताद लिखियो हो,
पढ़ो, पढ़ंदा रहो, वरी वरी पढ़ो। पढ़ण ऐं मुतालो करणु इनकलाब जो सभ खां पहिरियों हथियार आहे। इल्मु कंहिं बि समाज जी नाक़ाबिले शिकस्त सघ थिए थो। हिकिड़ो बहितरीनु सिंधी मुकालमो आहे, उत्तम खेती, वधंदड़ वापारु, नीच नौकिरी। खेती जी अॼु बि अहमियत आहे। धरती खेड़ण ऐं अन्न उपाइण अधु इबादत आहे। अलबत्ता बदिलियल दुनिया में हाणे खेती या ज़राए जी जाइ ते सनत वधीक अहमियत वालारे चुकी आहे। वापार जो दर्जो अॼु पिणु बरक़रार आहे, हमेशह बरक़रार रहणो आहे। नौकिरी जो मान दुनिया में हीअं वधियो आहे त उहा ख़िदमतनि जो शोबो थी वई आहे, पर पाण वटि बदउनवान ऐं अवाम दुश्मन कामोरनि जे करे उहा अॼु बि नीच आहे। सिंधियुनि खे जेतिरे क़दुरु थी सघे इल्मु, कारोबार ऐं सनत ॾांहुं वधणु घुरिजे। साॻे वक़्त खेनि पंहिंजे मुआशी, समाजी, इल्मी ओसर खे वतन दोस्त सियासत सां सलाहणो पवंदो। उहो ई बदअमनी, बुख, क़बीलायत, सरदारियत, बेटकियत, नाइंसाफ़ी ऐं महकूमी मां आजाई जो रस्तो आहे। खाबी धुर जे हिकु वॾे नाव लाल खान लिखियो आहे, मामूल जे दौरनि में माण्हुनि जी सोच आम तौर ते बालदस्त तबिकनि जे रीतनि, रिवाजनि, नज़रियनि, फ़िक्र ऐं तर्ज़ ज़िंदगी जे बार हेठां दबियल हूंदी आहे। उन हूंदे बि मथाछर जे हेठां तब्दीली मुसलसल जारी रहंदी आहे। उन करे जॾहिं मामूल टुटनि था ऐं दौर बदिलजनि था त समाजी नफ़्सियात में तेज़ रफ़्तार तब्दीलियूं रूनमा थियनि थियूं ऐं शऊर ऐं सोच जा अंदाज़ हिकु धक में बदिलजी वञनि था। जेतोणीकि सिंधी समाज बहसियत हिकु क़ौम जे अञा उन सतह ते न पहुतो आहे, पर हिकु उमेद अफ़ज़ा ॻाल्हि हीअ आहे त समूरनि मसइलनि, रुकावटनि ऐं साज़िशनि जे बावजूदि असां मजमूई तरह हिकु क़ौम तौरु अॻिते वधिया आहियूं ऐं क़ौमियती या मिक़दारी तब्दीलियुनि जो हिकु अहिड़ो तसलसल तख़लीक़ कयो अथऊं जेको मयारी तब्दीलियुनि जो पेश ख़ीमो आहे ऐं हिकु ॾींहुं अंटर तौरु इनकलाब जी सूरत इख़्तियार करे वेंदो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक ऐं क़ौम परस्त अॻुवाण नवाज़ ख़ान ज़ौहर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन